अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। बहरन में रहंदड़ सभिनी सिंधी दोस्तनि खे ऐं दुनिया जे हर कोने में रहंदड़ सिंधी दोस्तनि खे बहरन सिंधी संगत जी तरफ़ां सिंध जे इन सकाफ़त ॾियारे जूं लख लख मुबारकूं। अॼु कैलाश कुमार पंहिंजे परिवार सां गॾु सॼी सिंध जे सिंधी दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां वध में वधि ॾियारे जूं मुबारकूं ॾियां थो पियो ऐं उमेद थो करियां त तव्हां सदाईं हर जॻह ते किथे बि दुनिया में किथे बि रहंदा हूंदा पर तमामु ख़ुशि ऐं आबाद हूंदा। हिन साल पाण सिंधी संगत ॿाहिरि जे तरफ़ां प्रोग्राम कोन करे सघियासीं बिकॉज़ हर कंहिंखे ख़बर आहे पेंडेमिक सिचुएशन आहे, पर इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर अलाह साईं ख़ैरु कंदो, रब असां ते सदाईं वाज कंदो त नेक्स्ट ईयर इंशाअल्लाह ज़रूरु सुठो प्रोग्राम कंदासीं ऐं गॾिजी मिली ऐं वधीक खां वधीक सुहिणे नमूने सां पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाईंदासीं। अलाह साईं सभिनी खे ख़ुशि ऐं आबाद रखे, सदाईं ख़ुशि सदाईं गॾु। वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि सभिनी जा? तव्हां सभिनी खे सिंध जे सकाफ़ती ॾियारे जूं लख लख मुबारकूं हुजनि। वालेकुम ऐं नमस्ते। मां उम्मीद थी कयां कि तव्हां सभु ठीकु हूंदा। सभिनी खां पहिरियों त मां पंहिंजी सिंध जी सकाफ़त जे ॾिहारे जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं ॾियां थी। हर साल वांगुरु हिन साल कोरोना वायरस जी वजह सां सभु गॾु मिली जुली प्रोग्राम न करे सघिया आहियूं, लेकिन पंहिंजी प्यारी सिंध सां असां मोहब्बत जो इज़हार हिन तरीक़े सां बि कंदासीं, वर्चुअल तरीक़े सां बि कंदासीं, बिल्कुलु कंदासीं। वरी मां तव्हां सभिनी खे पंहिंजी दिलि जी गहराइयुनि खां सिंध जी सकाफ़त जे ॾिहारे जो वाधायूं थी ॾियां। मां उम्मीद थी कयां कि तव्हां सभु ठीकु रहंदा ऐं ख़ुशि रहंदा ऐं आबाद रहंदा। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। तव्हां सभिनी खे मुंहिंजी तरफ़ खां सिंधी टोपी अजरक डे जूं वधि में वधि लख मुबारकूं हुजनि। जी सिंध। बचा बरफार जी तरफ़ां तव्हां सभिनी खे सिंध जे सकाफ़त जे ॾिहारे जूं लख लख वाधायूं।